आवा साईं ॿाहिरि सूबेदार आया ने। अरे भज 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 वठी अची तुंहिंजे जो त इंतज़ारु आहे। वालेकुम सलाम। अच अच सूबेदार साहब अच। वे सुमर साहब वे। सूबेदार साहब अचण में ॾाढी देरि लॻाई। रही साहब एसपी साहब ड्यूटी लगाए छॾी हिकिड़ी जाइ ते रेड करणो उनजे करे थोड़ी देरि थी वई। सुमरगान तो ख़बर आहे अॼु मां तोखे हिकु ज़रूरी कमु आहे। हुकुम कयो रही साहब अव्हां कीअं कॉल कई ऐं कीअं घुरायो? सूबेदार साहब असांजे ॻोठ जो हिकिड़ो छोरे जो दिमाग़ु ख़राबु हुनजो दिमाग़ु ठिकाणे ते लॻाइणो आहे। इहो कमु तूं करे सघीं। कहिड़ो छोरो रही साहब हुकुम कयो ॿुधो त टंगियांसि। इहो बचल वारो छोरो सारंग चिमनी मोहन जो उन जो बि मथो ख़राबु थी वियो। असांजे माण्हुनि खे ज़ख़्मी कयो। एफआर करे हिन खे अंदरि करे छॾियो। अहिड़ो कुटको ॾींहुं ज़िंदगी यादि कई। रही साहब इहो चिमनी मोहन रे भोरे न छॾियांसि। अहिड़ो हशर कंदोसांसि जो ॾस ॾेहनि खे ॾींदो। ऐं तुंहिंजी मिठाई तुंहिंजी सोच जे मुताबिक़ मिलंदी। चङो रही साहब पोइ मां हलां थो। कहिड़ा ई पार बाक़ी ने सारंगड़े खे मां पाण ॾिसी टोटा न चबरायोमांसि त मुंहिंजो नालो सूमर न आहे। सुमरगान मूंखे तो मां इहा ई उमेदु आहे। इहा ई उमेदु आहे। ठीकु आहे पोइ रही साहब बुत ते खल न हुजेसि। ठीकु आहे ईअं ई थींदो। हाणे पवंदी ने सारंगड़े खे ख़बर आहे त वॾेरनि सां फिटाइण जो अंजाम छा आहे।